जनाब सदर साहब, इलेक्शन कमिश्नर दीमन बलोचा, आयल दोस्त सभी मेहरबानी अस्सलाम वालेकुम। हाणे साईं तारुफ करायो त ही सिंधवीअ में सभिनी खां पुराणो माण्हू मां आहियां, पर मां तव्हांखे ॿुधायां सभिनी खां वधीक पहिरीं बॉडी में बि हिन बॉडी में बि उमिरि में नंढो मां आहियां मुंहिंजे ख़्याल में। ऐं हिकिड़ो ॿियो बि हूंदो आहे त सिंध वीहनि सिर्फ़ु कामोरनि जी तंज़ीम आहे ऐं उहे बि रिटायर्ड कामोरनि जी तंज़ीम आहे। सो हाणे ॾिसो जेका हीअ इलेक्टेड बॉडी आहे उनमें कामोरा केतिरा। सेकेंडली मां पंहिंजो पाण खे सम्झंदो आई एम नॉट अटेन माय रिटायरमेंट एज, आई एम स्टिल यंग, आई स्टिल फील माय सेल्फ। सो मूं जॾहिं सिंधवीअनि खे कंसीव कयो त उन वक़्तु मूं इहो सोचियो त हाणे हिनखे 100% टाइम ॾियणो आहे। ऐं लिटरली स्पीकिंग जेके मुंहिंजा दोस्त आहिया आहिनि, मिस्टर फैज़ साहब आहे, मुंहिंजो फैमिली मेंबर आहे, त मूं वाक़ई हिनखे ॾींहं राति टाइम ॾिनो। 3 साल मां हिनजो सदर आहियां। हीअ हिकिड़ो आइडिया हुयो, एब्स्ट्रैक्ट आइडिया हुयो त एब्स्ट्रैक्ट आइडिया खे कीअं मथे खणिजे। उन एब्स्ट्रैक्ट आइडिया खे फिर एक्सेप्टेंस कराई त आहे छा। उन जो हिकिड़ो सबबु हीअ हुयो त असां जेके माण्हू पढ़ी लिखी पोज़ीशन वञूं था, ख़ासि तौर ते फार्मासिस्ट असांजा दोस्त वेठा पिया आहिनि, उहो मसइलो आहे त सिंध खां टुटी वेंदा आहियूं। माना पोइ हिकिड़ो इंटरनेशनल माहौल ठहंदो आहे, जवानी बि हूंदी आहे। मुंहिंजी जवानी में 2 टे ग़लतियूं बि आहिनि, सॉरी लेडीज़, मुंहिंजी शादी भी कंहिं ॿाहिरि मुल्क मां थी, त नतीजे में मुंहिंजो सिंध सां बिल्कुलु हिकिड़ो डिस्कनेक्ट थी वियो। इंडिया में डिस्कनेक्ट थी वियो त मां जॾहिं लिखंदो हुउमि त उहो अंग्रेजी हूंदो हुउमि, सोचींदो हुउमि त अंग्रेजी हूंदो हुउमि। पर हिकिड़ी शइ दिलि में हमेशह हूंदी हुई त हाणे टाइम अची वियो कुझु पंहिंजी सोसाइटी खे ॾिजे। पोइ जॾहिं कुझु सोसाइटी खे ॾिजे त हिन में बि हिकिड़ो डिस्कशन जो प्रोसेस हूंदो हो त कहिड़े तरीक़े सां ॾिजे। त किन चयो त बाबा हाणे जेकॾहिं टाइम मिलियो आहे त असल में सिंध में या जिथे किथे मसइलो आहे सियासी, जेकॾहिं तव्हां सियासी रोल प्ले कंदव, कहिड़े तरीक़े सां तव्हां सियासी रिफॉर्म कंदव त उहो तव्हांजो एक्टिव रोल ठहंदो। पर उहो हमेशह माण्हू पंहिंजी केमिस्ट्री ॾिसंदा आया, मूं में उहे गट्स आहिनि जंहिं जेको पॉलिटिकल कल्चर ठहियो आहे उन में असां फिट थी सघूं था। पर हमेशह हिकिड़ो बिग नो जो जेको आहे सो रिस्पॉन्सिबल हो त असां जहिड़े माण्हुनि जे लाइ अञा इहो प्लेटफॉर्म मेच्योर कोन्हे, असां लाइ क्वालिफाई कोन था कयूं, त उन सां ओवरऑल कयोसीं। ॿियो असां वटि हिकिड़ो सेक्टर आहे जंहिंखे हुकूमत चवंदा NGO सेक्टर आहे या डेवलपमेंट सेक्टर आहे, उन में बि एतिरी मशरूम ग्रोथ थी आहे, उन में एतिरा स्कैंडल्स डेवलप थिया आहिनि त पोइ जेकॾहिं इज़त वारो माण्हू उन में स्टेप करे त उन इज़त कोन थी बचे। पोइ उन खां पोइ बि असां जेके माण्हू हुया, रेस्टलेस माण्हू हुया, हुनमें मिस्टर फैज़ हूंदो ॿिया हुते असां वेठा हूंदा हुआसीं। पोइ चयोसि पोइ प्लेटफॉर्म ठाहिजे। प्लेटफॉर्म कीअं ठाहिजे? पोइ इन्हनि सभिनी जी एनालिसिस सिंथेसिस कईसीं त हिकिड़ो पॉलिटिकल प्रोसेस आहे, हिकिड़ो प्योर NGO सेक्टर आहे, जंहिं विच ते शइ ठाहिजे जंहिंजी ज़रूरत आहे। जीअं त असांखे ॿाहिरि दुनिया में ॿाहिरि कैपिटल्स में नौकिरी करण मौक़ो मिलियो त उते हुकूमतूं हुकूमत कंदियूं, सियासतदान हुकूमत कंदा हुआ, ब्यूरोक्रेसी हुनखे एग्ज़ीक्यूटिव हुनखे एग्ज़ीक्यूट कंदा हुया। पर असुल उनजे पुठियां हिकिड़ी लॉबी हूंदियूं, कार्टेल्स हूंदा, थिंक टैंक्स आहिनि, जेके बि तव्हांजे दोस्त ॿाहिरि आहिनि सभिनी ख़बर आहे। त थिंक टैंक जो हिकिड़ो रोल हुयो त माना उहे हमेशह पॉलिसी डिस्कस डिबेट करे पोइ बि शइ रिटन फॉर्म में पंहिंजे एग्ज़ीक्यूटिव्स खे नालनि खे इम्प्लीमेंट कयो। इहा शइ असांखे सिंध में नज़र कोन ईंदी। सिंध में हमेशह असां वटि जीअं तव्हां हिते बीठो हूंदो हमेशह जज़्बाती ॻाल्हि हूंदा त बाबा का शइ न खपे, जेकॾहिं वठी आहे त कुआरी हथ में हुजे, बंदूकूं हुजनि त पोइ सभु शइ हलंदी। असां वटि हिकिड़ो हुनजी हिस्ट्री बि आहे, असांजी मज़ामत जी हिस्ट्री बि आहे, माने ख़तमु कोन थो कयां, पर इहो हिकिड़ो असां वटि कल्चर हुयो। त उन में चयोसीं त छो न असां सभिनी इशूज़ खे रेशनली एनालाइसिस कयूं ऐं हिकिड़ो असांजो सोल्यूशन कढी ॾियूं। हिकु इहा ॻाल्हि। ॿी ॻाल्हि हिकिड़ो मूं वटि हिकिड़ो असांजे दोस्तनि वटि हिकिड़ो हुयो त असां वटि जेकॾहिं कोई सियासतदान आहे त हू साॻे वक़्तु हेल्थ जो बि एक्सपर्ट आहे, इकोनॉमी जो बि एक्सपर्ट आहे, फॉरेन पॉलिसी जो बि एक्सपर्ट आहे। पर असां इन ॻाल्हि खे मञींदा कोन हुआसीं। असांजे मञण में इहो आहे त एक्सपर्ट उहो थी सघे थो जो घटि में घटि पंहिंजे डिसिप्लिन में पोस्ट डॉक्टरेट थियल हुजे, डॉक्टरेट न थियल हुजे, या घटि में घटि हुनजा 35 सालनि जो तजुर्बो हुजे। पोइ असां हुनजो ओपिनियन क्वालिफाई कंदो। से फॉर एग्जाम्पल आई एम अ डिप्लोमेट, इफ आई practice more than 35 years of my career, then I will be in a position to give my qualified ओपिनियन। नतीजे में इहा ॻाल्हि असांखे हमेशह महसूस कई त असांखे हिकिड़ो अहिड़ो ऑर्गन तयारु करणो आहे सिंध में जंहिंखे सीरियस वरितो वञे। ज़ाहिर ॻाल्हि आहे इहो एब्स्ट्रैक्ट आइडिया हो, थिंक टैंक ठहंदी, हुन में कहिड़ा माण्हू ईंदा, डिसीजन मेकिंग कीअं थींदी, पोइ इहो शइ असां दोस्तनि सां डिस्कस कईसीं। ॾिसो मुख़्तसिर 2017 में असां रजिस्टर्ड थियासीं, पर इन वक़्त में को
साल जो डिस्कशन प्रोसेस हुयो वो सिंधवीअ जेका असां बेसिकली ठाहीसीं वो 3 शयुनि ते ठाहीसीं त इहा हिकिड़ी थिंक टैंक हूंदी ऐं इहो एडवोकेसी ग्रुप हूंदो जेको साईं जेको त वसवाद में अख़्तियारनि ताईं कीअं ॻाल्हि पहुचाए ॾे असां उहो एडवोकेसी ग्रुप हाणे जेकॾहिं ही माण्हू सभु माण्हू जंहिंजो हिकिड़ो माण्हू खे मां जेकॾहिं एनालाइसिस कयां त असांजो एतिरो पर्सनल प्रोफाइल ठही चुको आहे ड्यू टू सर्विस ड्यू टू एक्सपीरियंस त असां पंहिंजी ॻाल्हि कंहिं माण्हू सां बि चाहे उहो प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान हुजे आर्मी जो जनरल हुजे चीफ मिनिस्टर हुजे हुनखे सम्झाए सघूं था असां वटि होमवर्क हूंदो त इहा ॻाल्हि असां हुते पहुचायूं इहो असांजी एडवोकेसी हुई पर हमेशह इहो ॾिठो वेंदो आहे सिर्फ़ु ओडे पुसी में बि हिननि मुल्कनि में जिते लिटरेसी रेट कोन्हे जिते पॉलिटिकल पोलराइज़ेशन आहे उहो कोन थो थिए त पोइ जेकॾहिं तव्हां वटि वाक़ई कन्विंस आहियो त हिकिड़ो ओपिनियन निकितो आहे ऐं हिनखे हुकूमत खां इम्प्लीमेंट कराइणो आहे त हुन लाइ हिकिड़ो प्रेशर डेवलप कजे जंहिंखे असां हिकिड़ो प्रेशर ग्रुप ठाहे ॾियो एक्चुअली सिंध वीअन हिकिड़ो प्रेशर ग्रुप बि हुयो इहे 3 प्रिमिसाइज़ हुया जंहिं ते असां जेको आहे सिंध वीअन ठाहीसीं हाणे इहो सफ़र हलंदो रहियो हिते जेको सफ़र पहुतो आहे उन में 2 टे शयूं जेके आहिनि मां तव्हांखे सम्झायां हिकिड़ो असांजो कॉन्सेप्ट आहे सिंध वीअन 1000 क्लब जो सिंध वीअन 1000 क्लब में इहो त असां मेंबर हुन में अचनि वॉलंटियरली ऐं घटि में घटि महीने में 1000 रुपयो ॾियनि या 1000 रुपए जो कमु ॾियनि माना उहो 1000 जो वॉलंटियर वर्क ॾियनि नतीजे में हिकिड़ी पैसा ऐं ॿियो जेको आहे फिज़िकल एफर्ट ईंदी त पोइ कुझु करे सघंदासीं उहो असां कॉन्सेप्ट खणी आयासीं हुन में बि असांखे शुरू में ॾाढी सुठी कामयाबी मिली 100-150 माण्हू मिली आहे ऐं 100-150 माण्हू माना 1 लख रुपए खां वधीक असां जनरेट थिए पियो पोइ उनखे असां फिज़िकल वर्क में कमु माना जेको सोशल वेलफेयर एक्टिविटीज़ में ख़र्च पिया कयूं या अहिड़े क़िस्म जा सेमिनार पिया करायूं या असां लॉयर्स खे हायर पिया कयूं पर मां हमेशह चवंदुमि त इहो अल्टीमेट एम इहो न आहे तव्हां पैसा गॾु करे NGO वर्क कयो पर असल में टीम बिल्ड कयो त ही तव्हांजी शयूं कीअं थियूं थियनि माना जेकॾहिं कॾहिं पैसा गॾु थियनि था त उहो कहिड़े नमूने सां कलेक्ट थियनि था कहिड़े नमूने सां इस्तेमालु थियनि था हुनजे इस्तेमाल जो तरीक़ो छा आहे हुन ते कीअं डिसीजन मेकिंग थिए थी कीअं मॉनिटरिंग थिए थी त इहो बेसिकली टीम डेवलप थींदी मां चवंदुमि त इहे असां बेसिकली माण्हुनि जी तंज़ीम ज़हन साज़ी था कयूं असां माण्हू जेकॾहिं ज़हन साज़ी करे था त पोइ वॾो कमु करे सघंदासीं हिकिड़ो त इहो कॉन्सेप्ट हो ॿियो मां ॾिठो हूंदो त असां मुसलसिल जेको आहे सो डायलॉग्स कॉन्फ्रेंसिस फेस टू फेस मीटिंग्स पाण माण्हू सां मिलंदा आहियूं त इन सां हिकिड़ो असां हिकिड़ो क्वालिफाइड ओपिनियन जनरेट कयोसीं किताब लिखायासीं किताब छपायासीं इहो सफ़र जेको आहे सो हलंदे हिते पहुतो ऐं पाणी पींदो कंहिंखे चओ हितां पाणी पींदो सो हींअर जेको मां पंहिंजे टेन्योर जी जेका वॾे में वॾी अचीवमेंट चवंदुमि उहा हीअ अथव जेका अॼु जी महफ़िल आहे ईअं त जॾहिं बि का तंज़ीम ठहंदी आहे त उहा तंज़ीम कंहिं हिकिड़े शख़्स ते पुठियां बीह रहंदी आहे माना उन शख़्स ते जो तंज़ीम मथां जेको आहे सो हिकड़ी छाप थी वेंदी आहे साउथ एशियन कल्चर में तव्हां ॾिठो हूंदो त इहे पॉलिटिकल पार्टीज़ बि आहिनि उहे ख़ानदाननि जी पार्टियूं ठही आहिनि लेकिन तंज़ीमूं सोशल तंज़ीमूं बि आहिनि त उन्हनि में हिकिड़े माण्हूअ जी पर्सनैलिटी जो हिसो हूंदो आहे त हालांकि मूंखे 2 सालनि ताईं एक्चुअली मूंखे 2 सालनि ताईं चूंडियो वियो हो पर मूं पंहिंजो टेन्योर अध में ख़तमु करे इहे इलेक्शन कॉल कई मक़सदु सिर्फ़ु ख़ाली हिकिड़ो हुयो त तंज़ीम जे मथां पर्सनैलिटी छा निकिरे जेकॾहिं कोई चए त बाबा सिंध वीअन आहे त उहो ईअं न चए त राव जो सभु तंज़ीम आहे त हू ख़ुदि वॉलंटियर स्टेप डाउन कयो हालांकि हुनखे तंज़ीम खे हिकिड़े सुठे मक़ाम ते खणी उन खां पोइ स्टेप डाउन कयो त हिकु त तंज़ीम में जमहूरी रवायत पैदा थिए ॿियो जेकर तव्हां स्पेस क्रिएट कयो त नई लीडरशिप खे चांस मिलंदो अॻिते ईंदा ॿाहिरि सॼे सफ़र में इन खे हमेशह हिकिड़ी वॾी अचीवमेंट थो सम्झां जे मुंहिंजा जेके मुख़लिस दोस्त आहिनि जेके हिते मौजूदु बि आहिनि उहो चवंदा आहिनि तूं वॾी वॾी ग़लती कई जेकॾहिं तूं हिन मां निकिरी थो वञे उहो टेम्पो बरक़रार कोन रहंदो पर मूंखे यकीन आहे त मूंखे मुंहिंजे पुठियां अचण खां पोइ जेके हाणे दोस्त तंज़ीम में इलेक्ट थिया उहो मूंखां वधीक तजुर्बेगार आहिनि हुन में वधीक सुठो बीहंदा नतीजे में तंज़ीम अञा वधीक मज़बूत थींदी हिकु त मुंहिंजी ॻाल्हि आहे सेकेंडली हिकिड़ो इलेक्शन जो मरहलो हुयो ही फर्स्ट टाइम प्रॉपर इलेक्शन थी इलेक्शन कमिश्नर बि वेठो आहे असांजो ऑब्जर्वर वेठो आहे इलेक्शन जे प्रोसेस में मसइला थींदा जॾहिं इलेक्शन में मेंबर कॉन्टेस्ट कनि था त बेसिकली मुक़ाबले लाइ था अचनि जीतण लाइ था अचनि त पोइ हुनखे पाण खे प्रोफाइल करणो हूंदो आहे पंहिंजे अचीवमेंट्स खे प्रोफाइल करणो हूंदो आहे ॿिए जे वीकनेसिस खे एक्सपोज़ करणो हूंदो आहे त इलेक्शन में जेकॾहिं ॻाल्हियूं कुझु थियूं पर उहो हिकिड़ो माज़ी जो किसो हुयो इलेक्शन ख़तमु थी वई रिज़ल्ट अनाउंस थी विया हाणे असां वटि लीडर बि आहिनि ऐं जेको
सेकंड जेको सॼी कमांड बि आहे सो मुंहिंजो नई लीडरशिप खे बि वर्ज़ आहे त उहा ॻाल्हि पहिरीं हिकु हफ़्ते ते रहिजी वई। हाणे असां सभु हिकिड़ी टीम जो हिसो आहियूं, गॾिजी कमु कंदासीं। मां हुयूं पहिरियों जेको आहे करे ॾिनी, हाणे जेको आहे मूंखे मेंबर एग्ज़ीक्यूटिव जेको आहे मूंखे चूंडियो वियो आहे। अलहमदिल्ला शायदि मुंहिंजी प्रोफाइल हुयो या मुंहिंजी महिनत हुई त मूंखे सभिनी खां वधीक वोट मूंखे मिलिया, डिस्पाइट द फैक्ट मूंखे। हाणे मां पंहिंजे हिसाब सां पंहिंजी नई लीडरशिप खे मशवरो थो कयां त गॾिजी कमु कंदासीं, हर मशवरे में गॾु वठंदासीं। ऐं हू जेका इंस्टीट्यूशन मेमोरी आहे त उहा कीअं बि एब्स्ट्रैक्ट आइडिया हिते पहुतो, उहा इंस्टीट्यूशन मेमोरी हमेशह शेयर कंदासीं। छो त असां फ़क़ति तंज़ीम ठाहीसीं, तंज़ीम जा बेसिक्स ठाहियासीं, कॉन्स्टिट्यूशन लिखियोसीं, और उहे सभु शयूं असां वटि आहिनि। त उहा जेका बि शइ आहे उहा तव्हां सां गॾु आहे। अव्हांखे मां शुरू में अर्ज़ु कयो त मूं पंहिंजे लाइफ खे ख़ासि तौर ते जेको आहे एक्सपीरियंस करे इहो डिवोट कयो त हाणे खां पोइ जेका ज़िंदगी आहे उहा सिर्फ़ु वक़्तु थियल आहे, उहा पंहिंजे माण्हुनि जे लाइ वक़्तु थियल आहे, पंहिंजे सिंध लाइ वक़्तु थियल आहे। तव्हां ॾिठो हूंदो त मां सिंध में जॾहिं बि अचां थो, हाणे बि मां हफ़्तो थी वियो आहे, त मां हिकिड़े हिकिड़े ॾींहं में चइनि जॻहियुनि ते पंहिंजा भाड़ा किराए करे गाॾियूं किराए वञी माना माण्हू सां मिलंदो आहे, मीटिंग्स कंदो आहे, लेक्चर्स ॾींदो आहे। मुंहिंजो जेको आइडियल्स आहे उहो नौजवान आहे सिंध जो, मुंहिंजो न फ़क़ति मुंहिंजो पर सिंध जो आइडियो उहो नौजवान आहे। जेसिताईं असां नौजवान जी तरबियत न कंदासीं त असां मुस्तक़बिल में वॾी ॻाल्हियूं करे कोन सघंदासीं। मूंखे जिथे बि सॾु थींदो आहे, शर्त इहो हूंदो आहे तव्हां 10-15 माण्हू गॾिजो, मां पहुचींदुसि। सो इहो मां कंदो आहियां, इहो तंज़ीम खां अलावा बि कंदो रहंदुमि। ऐं हाणे तंज़ीम में मूंखे जेको रोल मिलंदो इनशाअल्लाह मां उहो पूरे तरीक़े सां कंदुमि। कॾहिं बि माण्हुनि खे ऐं लीडरशिप खे मूंखां शिकायत न हूंदी। सो इहे मूंखे चंद ॻाल्हियूं करणियूं, तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। ऐं जेके नवां मेंबर चूंडिया आहिनि उन्हनि खे लख लख वाधायूं। महिरबानी।